सो तो सच में तव्हां मथां चाकर खान भरोसो कयो आहे? सौट हिन लाइ फ़िलहालु कुझु चई नथो सघे, ॾिसूं त छा थो थिए। सौट तव्हां जेको जाबर खे कुझु चयो उहो छा हुयो? सौट हथियारनि जे हमले खां वधीक ख़ौफ़ जो हमिलो हूंदो आहे जेको दुश्मन जूं वायूं बताल करे छॾींदो आहे। मूं बि जाबर मथां इहो ख़ौफ़ जो हमिलो कयो आहे। हाणे ॾिसजांइ त इहो ख़ौफ़ जे हमले जो शिकार थी अहिड़ियूं त ग़लतियूं कंदो जो अॻियां पोयां हिन जा लिकल सभु गुनाह चाकर खान जे साम्हूं आईने जीअं चिटा थी बीहंदा। सब्र कर फेरिया, इहो जेको मूं हुननि खे ख़ौफ़ जो हमिलो ॾियारियो आहे न, इन जो ॾिसूं त नतीजो छा थो थिए। तोखे बि ख़बर पइजी वेंदी। सिपू चाकर खान शहर वञण जो हिकु बहानो कंदो, पर उहो पाण न वेंदो, पंहिंजी गाॾीअ खे शहर रवानो मोकिली। ख़बर अथई उहो छाजे करे? उहो सिर्फ़ु इन जे करे त हसीना बेगम खे ऐं मूंखे पंहिंजे हथनि सां पकाइणु चाहे, छो जो असांखे इहा पक पवंदी त चाकर खान शहर वियो। त पोइ सम्झी छॾिया सौट त तूं चाकर खान जी हिन महिल अख में हसीना बेगम सां मिलण जी ग़लती न कजाई। सोट मां त का अहिड़ी ग़लती कोन कंदुसि, पर हसीना बेगम खे इतला करिणो पवंदो, छो जो उहो औरत आहे, मथां का ग़लती करे विझे। त पोइ सौट तूं हीअं कर जो हिन महिल ई हसीना बेगम ने फ़ोन करे हुनखे हक़ीक़त मां आगाह करे छॾ। फोन करण खां पहिरीं इहा जांच करणी पवंदी, चाकर खान घर में त न आहे। सौट छा चाकर खान इहा बि जांच कराईंदो छा? सिखो तो सांवल जी ॻाल्हियुनि मां न ॿुधो त सांवल जो घाट ऊचो हो। सिर्फ़ु रावल खान जी हक़ीक़त खां चाकर खान खे सांवल आगाह न कयो हूंदो, पर इहा मूंखे पक लॻे थी मुंहिंजी ऐं हसीना बेगम जी चकर जी। सांवल चाकर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाई हूंदई। हाणे चाकर खान असां ॿिन्हिनि जी सबूत जी तलाश में, जॾहिं हसीना बेगम में मुंहिंजो नंढड़ी बि का ग़लती ॾिठई न त असांखे कोन चईंदो। हाणे हिन खां पहिरीं तूं वञ ओताक ते जांच करे अच त उते चाकर खान आहे। पर सौट जाबिर मां जेकॾहिं ओताक ते वञी पहुतुसि त उते वञी कहिड़ो बहानो कंदुसि? उते तूं वञजांइ वञी चजांइ त सोट जाबर ते आहे, जे तोखां हो पुछे चाकर खान त छो आई। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुध, जल्दी वञण जी कर। ठीकु आहे सौट, ठीकु आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।